जुडो मां अव्हां खे ख़बर ॾींदा हलूं त जुडो में पोरे जे घर खे बाहि रोक रक़म सोन ऐं न्याणी जो ॾाज समेत अलतल सड़ी रख मुतासिर पारां वाहर जी अपील कई वई है। जुडो लॻ रिबाड़ी भॾो ते पोरियत मदन लाल रबाड़ी जे घर खे बिजली जे शॉर्ट सर्किट सबबि ओचितो बाहि लॻी वई है, जेको ॾिसंदे ॾिसंदे समूरे घर में खिड़जी वई। बाहि लॻण सबबि घर अंदर पियल न्याणी जे ॾाज 5 लख रोक सोना ज़ेवर समेत खटूं थांव हंध बिस्तरा समेत समूरो सामान सड़ी रख थी वियो है। इत्तला ते जुडो फायर ब्रिगेड पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो है। मुतासिर खानदान नुक़सान थियण बाद खुलियल आसमान हेठि वेठल है। जॾहिं त हिन सरकार खां वाहर जी अपील कई है। ॿिए तरफ़ MP मीर तारिक टालपुर बाहि लॻण सबबि मुतासिर थियल खानदान जे घर पहुची थियल नुक़सान जो जाइज़ो वरितो ऐं मुतासिर खानदान जी हर मुमकिन मदद करण जो यकीन ॾियारियो है ऐं मुतासिर खे 50,000 रुपया रोक ॾेई मदद कई है। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।